सालेपट शहरी भयपासे में भी ॾहीं मुहर्रम हराम जे सिलसिले में मातमी जुलूस बरामद कयो वियो। हर तरफ़ या हुसैन जो सदाऊं बुलंद थी वयूं। जुलूस जी सिक्योरिटी लाइ इंतजाम इंतहाई सख्त किया विया हुआ। आज 186 में यौम आशूर जे सिलसिले में मातमी जुलूस बरामद कयो वियो। मौके ते अज़ादारनि पारां करबला जे शहीदनि जी यादि में सीना ज़नी ऐं ज़ंजीरनि सां मातम कयो वियो। मरकज़ी मां बारगाह अंजुमन अल सादात अंजुमन फ़िदाया शहज़ादा अली अकबर मां जुलूस बरामद थिया, जेके मरकज़ी जुलूस बणिजी विया। मुख्य जुलूस शहर जे मेन बाज़ार खां थींदो मरकज़ी मां बारगाह हुसैनिया पहुतो, जिते ते ॿियो काफ़िलो ॻोठ गुलाम सर्वे ख़ान शंबाणी ख़ान मां बरामद थियो, जेको RD 186 स्टाफ ते पहुतो, जिते अज़ादारनि पारां सीना ज़नी ऐं ज़ंजीर ते मातम कयो वियो। जुलूसनि दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम पुलिस ऐं रेंजर्स जे सख़्त पहिरेहेज कया विया। पुलिस सां गॾु अंजुमन फ़िदाया अली अकबर ऐं अंजुमन फ़िदाया अली अस्कर जा स्काउट्स बि जुलूस जी निगरानी करे रहिया हुआ।